बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास नंबर 50 आहे यानी लेक्चर नंबर 50 में तव्हां सभिनी खे भलीकार। असांजो अलजबरा जो टॉपिक कंटिन्यू आहे। हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असीं इक्वेशन एंड लीनियर इक्वेशन पढ़ण वारा आहियूं। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजी क्लास खे। जीअं त टॉपिक आहे इक्वेशन। इक्वेशन लफ़्ज़ खे सिंधी जेकी किताब में असांजी माना लिखियल हूंदी आहे उन जे लाइ हूंदी आहे मसावात। इक्वेशन किथे असांजे लाइ इस्तेमालु थींदी आहे? सभ खां पहिरियां त यादि रखी छॾियो त इक्वेशन जो जेको डेफिनेशन एंड कंसेप्ट आहे, इक्वेशन उनखे चइबो आहे जंहिंजे अंदरि साइन ऑफ इक्वलिटी या इक्वल जी साइन इस्तेमालु थियल हुजे, उनखे असां इक्वेशन चवंदा आहियूं। अचो हिन डेफिनेशन पढ़ूं था। इन अलजेब्रिक सेंटेंस इन्वॉल्विंग द साइन ऑफ इक्वलिटी इज कॉल्ड अलजेब्रिक इक्वेशन। हाणे जेको अलजेब्रिक सेंटेंस आहे, असां ऑलरेडी गुज़िरियल क्लासनि जे अंदरि टर्म्स अलजेब्रिक एक्सप्रेशन्स पढ़ी आया आहियूं। त अलजेब्रिक एक्सप्रेशन छाखे चइबो आहे? जंहिंजे अंदरि वेरिएबल हुजे ऐं कॉन्स्टेंट हुजे, कोफिशिएंट हुजे। हाणे असां हुन में इज़ाफ़ो कयूं था त अलजेब्रिक इक्वेशन छाखे चइबो आहे? अलजेब्रिक एक्सप्रेशन छा आहे त उन जे अंदरि वेरिएबल्स हुजनि, कोफिशिएंट हुजे, कॉन्स्टेंट हुजनि, पर अलजेब्रिक इक्वेशन जंहिंजे अंदरि इक्वल जी निशानी बि इस्तेमालु थियल हुजे, असां उनखे अलजेब्रिक इक्वेशन चवंदा आहियूं। इक्वेशन जो किरदारु इलाही वसीउ आहे, यानी असांखे इलाही वॾा जेके कॉम्प्लेक्स रियल लाइफ में एग्ज़ाम्पल्स मिलंदा आहिनि उन्हनि खे सॉल्व करण में इलाही हेल्प कंदी आहे। तव्हां असांखे हीअ फिज़िक्स में खोड़ सारी मुआविन साबित थींदी आहे। सो हिन वीडियो जे अंदरि असां इक्वेशन खे फर्दर डिस्कस कंदासीं। जीअं त मां तव्हांखे छा चयुमि त जेको अलजेब्रिक एक्सप्रेशन आहे उन सां गॾु अगरि असांखे इक्वल जी निशानी बि मिले थी त असां हिनखे चवंदासीं अलजेब्रिक इक्वेशन। हाणे असां इक्वेशन जो मतिलबु छा आहे? यानी हिकु हे पासो ॿई पाण में बराबरि आहिनि। हिन बराबरि निशानीअ जो मतिलबु छा आहे त ॿई पासा पाण में बराबरि आहिनि। उनजो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थो। अगरि मां तव्हांखे चवां थो 3 + 2 = 5, छा मां इहो जुमिलो या इहो जेको अंग अखर लिखिया आहिनि छा उहे दुरुस्त आहिनि? डेफिनेटली दुरुस्त आहिनि। छो त 3 ऐं 2 5 थींदा ऐं बराबरि 5, यानी हे हीअं 5 लिखूं या हीअं 5 लिखूं, ॻाल्हि साॻी आहे। ॻाल्हि साॻी में मुराद छा? इहे ॿई इक्वल आहिनि। ईअं ई असां इक्वेशन में छा कंदा आहियूं? जेको असांखे वेरिएबल मिलियल हूंदो आहे उन जो वैल्यू फाइंड करे हिन ॿिन्ही पासनि खे बराबरि कंदा आहियूं। जीअं मां तव्हांखे मिसाल ॾियां, 8 - x = 6, यानी असांखे चए थो त हिन जे अंदरि जेका इक्वेशन आहे इक्वल हुजणु घुरिजे। तव्हां छा कयो? जेको हिन जे अंदरि वेरिएबल मिलियल आहे उन वेरिएबल खे फाइंड कयो ऐं पोइ असां हिन इक्वेशन खे इक्वल करे छॾींदासीं। यानी इक्वेशन में असांखे गुम थियल वेरिएबल ॻोल्हणो हूंदो आहे। सो डेफिनेशन ऐं प्लस में कॉन्सेप्ट त जेको आहे सो उहे ॿई पासा पाण में बराबरि हूंदा आहिनि, पर असां हिते ॾिसूं था त उहे बराबरि न आहिनि ऐं असांखे उहे बराबरि करणा आहिनि। त बराबरि करण जे लाइ असां छा कंदासीं? इक्वेशन जा असूल पढ़ंदासीं। पहिरियों इक्वेशन जो असूल इहो आहे, यादि रखी छॾियो त विच ते जेका बराबरि जी निशानी आहे, बराबरि जी निशानी खां असां जॾहिं हिक पासे खां निशानी ॿिए पासे ट्रांसफ़र कंदासीं त उहा पंहिंजी निशानी उन जे अपोज़िट करे छॾींदी, मटाए छॾींदी। अगरि हेॾो प्लस आहे उहा असां बराबरि जे हुन पासे शिफ्ट कयूं था त उहा माइनस थी वेंदी। अगरि हिते माइनस आहे त बराबरि जे हिन पासे थी वेंदी त उहा प्लस थी वेंदी। हाणे तव्हांजो सुवालु हूंदो त सर इहा ॿिए पासे वेंदी छो? इहा इन करे ॿिए पासे वेंदी त मां तव्हांखां पुछां थो, हिन तरफ़ तव्हांखे वैल्यू छा जो मालूम करिणो आहे? एक्स जो। त एक्स = कोई बि नंबर खणूं था, लेट सपोज़ 2। त हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त जेसि ताईं हीअ एक्स हिन पासे ॾों अकेली न थींदी तेसि ताईं असांखे हुन वैल्यूअ जी ख़बर न पवंदी। यानी हिन खे हेॾो अकेलो करण जे लाइ असां छा कंदासीं? हेॾो वारो अंगु हिन तरफ़ शिफ्ट कंदासीं। जॾहिं हिन तरफ़ शिफ्ट कंदासीं त हीअ एक्स अकेली थी वेंदी ऐं असांखे हुनजो वैल्यू मालूम थी वेंदो। सो अहिड़े ई तरीक़े सां हिन जो पहिरियों नंबर असूल इहो आहे इक्वेशन खे हल करण जो त जेका बि निशानी प्लस हुजे उहा हिन पासे थी वेंदी त माइनस। हिकिड़ो ॿियो मिसाल खणो। अगरि मां चवां थो +2 हेॾे शिफ्ट कयां त छा थी वेंदो? -2। अगरि मां चवां थो -3 त हेॾे छा थी वेंदो? +3 थी वेंदो। ईअं ई आहे त जेका हिन पासे ज़रब हूंदी होॾे जेको आहे त छा थी वेंदी? उहा वंड थी वेंदी। उहो कीअं? अगरि हिन क़िस्म जो हिसाबु अचे थो, यानी 2x = 10, यानी हिन ॿिन्ही जे विच में कुझु बि न आहे, यानी ज़रब आहे ऐं असांखे हिते एक्स खे अकेलो करिणो आहे त छा कंदासीं? हिन ॿ जेके एक्स सां ज़रब थियल आहिनि उहे हिन तरफ़ शिफ्ट कंदासीं। जॾहिं ज़रब वारो अंगु हेॾे शिफ्ट कंदासीं त हेॾे छा थी वेंदो? वंड थी वेंदो।
ईअं ई चवनि था त जॾहिं ज़रब हिन तरफ़ वञे त उहा वंड थी वेंदी आहे। ज़रब ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिंसां हूंदी, कंहिं नंबर सां हूंदी ऐं उहो नंबर होॾे वंड में हलियो वेंदो। ईअं ई आहे त वंड हिन तरफ़ वञे त उहा ज़रब में तब्दील थी वेंदी। सो पहिरियों नंबर असूल इक्वेशन जे अंदरि इहो हुजे त जेके निशानियूं ॿिए तरफ़ वेंदियूं त निशानियूं आपोज़िट थी वेंदियूं, ऐं उहे निशानियूं ॿिए तरफ़ छो वेंदियूं, इन जे करे वेंदियूं त असांखे वेरिएबल अकेलो करिणो आहे। अचो हाणे जीअं मां हिकिड़ो मिसाल खयो आहे 8 माइनस ax इज़ इक्वल टू 6। लिटरली इन वर्ड्स हिन जो मतिलबु छा आहे? हिन जो मतिलबु इहो आहे 8 मां उहो कहिड़ो अंग कट कयूं त जवाबु 6 ईंदो। तव्हां ॿुधायो त 8 मां कहिड़ो अंग कट कयूं त जवाबु 6 ईंदो। तव्हां असां डेफिनेटली अखियूं मूटे चवंदासीं त हिन जॻह ते अगरि असां 2 कटींदासीं 8 मां असांजो जवाबु 6 थी वेंदो। यानी हिते एक्स जो वैल्यू छा थी वियो? 2 थी वियो। पर छा सर असांजो सदाईं मसइलो ईअं हल थींदो त असां बस ॾिसी करे चऊं त हे कट कयूं हे जोड़ कयूं? न, इन जो तरीक़ो आहे। तरीक़ो कहिड़ो आहे त जेको मां तव्हांखे पहिरियों ॿुधायमि त हिन निशानी जो एतिराम करिणो आहे त कहिड़े तरफ़ वञे त कहिड़ी थी वञे, उनखे ॾिसंदासीं। अच्छा, हाणे असांखे अकेलो छा करिणो आहे? हिनखे अकेलो करिणो आहे एक्स खे, यानी 8 माइनस एक्स इज़ इक्वल टू 6। हिन 8 खे अगरि मां हिन तरफ़ शिफ्ट कयां, यानी माइनस एक्स इज़ इक्वल टू 6, हे 8 छा जो आहे? प्लस जो आहे, हिन तरफ़ वेंदो त माइनस 8। सो असां ॾिठोसीं त माइनस एक्स इज़ इक्वल टू -2, यानी असांखे ख़बर पई त जेको -2 आहे उहो अगरि असां हिन जॻह ते पुट कंदासीं त असांजो जेको हिसाबु आहे इहो ओके थी वेंदो। असां अहिड़े तरीक़े सां इन्हनि अगनि जो वैल्यू मालूम करे सघूं था। हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं, x + 2 इज़ इक्वल टू 10। जीअं मिसाल आहे x + 2 इज़ इक्वल टू 10। मां तव्हां खां थो पुछां x यानी हिन जॻह ते कहिड़ो अंग ॿिनि सां जोड़ कयूं त जवाबु 10 अचे? तव्हां चवंदो नंढो मसइलो आहे सर, असां हिन सां 8 जोड़ कंदासीं त जवाबु 10 थी वेंदो ऐं हीअ ओके थी वेंदी, इक्वेशन प्रूफ थी वेंदी, हल थी वेंदी। पर सर छा हिन जो तरीक़ो इहो आहे त माना असांखे दुकानदार चेक कंदासीं हिन जो प्रोसेस कहिड़ो आहे? असांखे ख़बर आहे एक्स खे अकेलो छॾिणो आहे। छो था अकेलो छॾियूं? असांखे हे पासो मालूम करिणो आहे। एक्स खे अकेलो छॾियोसीं, 10 जेके आहिनि उहे पहिरीं उहे लाहे रखंदव। छो त हिते अगरि तव्हां हे अंगूर नथा लाहे अचो ऐं डायरेक्ट ॿिनि खे होॾे खणी वेंदव त तव्हांजो हिसाबु ग़लति थी वेंदो। एक्स रखो, जेको हिन तरफ़ अंगु मिलियो आहे उहो रखो। हाणे जेको +2 आहे इहो ॿिए पासे शिफ्ट कयो, ॿिए पासे शिफ्ट कयो यानी बराबरि हिन पासे शिफ्ट कयो त इहो थींदो -2। हाणे x इज़ इक्वल टू 8 थी वेंदो, जेको असां ॿुधायोसीं त 8 अगरि हिते जोड़ कयूं ॿिनि सां त जवाबु असांजो छा थींदो? 10 थी वेंदो। यानी हे असांजो इक्वेशन प्रूफ थी वई, इक्वेशन हल थी वई। हाणे असां माइनस जो बि हिकिड़ो मिसाल ॾिठोसीं, हिकिड़ो प्लस जो मिसाल बि ॾिठोसीं। हाणे असां हिकिड़ो ज़रब जो मिसाल ॾिसूं था। तव्हांजे साम्हूं हिकिड़ो हिसाबु आहे 2x + 4 इज़ इक्वल टू 10। हीअ इक्वेशन असांखे सॉल्व करणी आहे ऐं प्रूफ करिणो आहे त हे ॿई पासा पाण में बराबरि आहिनि ऐं इन्हनि ॿिन्ही पासनि खे प्रूफ करण जे लाइ त इहे बराबरि आहिनि असांखे इक्वेशन वारे मेथड में इन्हनि खे हल करिणो पवंदो। असांजो पहिरियों मक़सदु छा आहे? हीअ एक्स ते अकेली कयूं। एक्स अकेली कीअं थींदी? पहिरियों त तव्हां हिन अंग खे शिफ्ट कयो होॾे। हाणे हे +4 आहे त हेॾे छा थी वेंदो? -4। तव्हां हिन खे हल कंदव 2x इज़ इक्वल टू 6, मतिलबु इहो मसइलो हल थी वियो असांजो। हे 4 होॾे शिफ्ट थी विया। हाणे 2 सां गॾु छा आहे? x आहे, यानी x सां गॾु 2 आहे ऐं इन ॿिन्ही जे विच ते कुझु बि न आहे, यानी छा आहे? इहा हिते ज़रब थियल आहे। यानी x खे अकेलो करण जे लाइ ॿिनि खे अगरि मां होॾे शिफ्ट कयां थो त 2 हिन सां छा थियल आहिनि? ज़रब थियल आहिनि। हिन तरफ़ वेंदा त छा थींदा? इहे वंड थींदा। हाणे वंड में तव्हां 6/2 रखो या 6/2 रखो, जवाबु साॻियो थींदो। 1 ॾूं 3 ॾूं 6। तव्हां चवंदो सर x इज़ इक्वल टू 3, यानी असां मल्टीप्लिकेशन वारो हिसाबु हिन में हल करे वियासीं। अगरि उहो ज़रब आहे त हेॾे छा थो थिए? वंड थो थिए। हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल, हाणे तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल लिखियो आहे जेको डिवाइड जो आहे। उहो कीअं? चए थो y/5 इज़ इक्वल टू 3। ॿुधायो त y जो वैल्यू छा थींदो? यानी y जो वैल्यू फाइंड करण लाइ असां ते लाज़िम आहे त असां y खे अकेलो कयूं। y खे अकेलो करण जे लाइ सभ खां पहिरियों हिन खां 5 खसींदासीं। 5 खसींदासीं त y बराबरि 3। 5 हिते छा थियल आहिनि? वंड थियल आहिनि, अपान में आहिनि। हाणे उहे ॿिए पासे शिफ्ट थींदा त छा थी वेंदा?
ज़रब थी वेंदा त y बराबरि थींदी 53 15 हे असांजो जवाबु आहे। सो असां ॾिठोसीं इक्वेशन छा थींदी आहे ऐं उन खां पोइ इक्वेशन खे सॉल्व कीअं कबो आहे। हाणे जॾहिं असां इक्वेशन सम्झीसीं इक्वेशन छा खे चइबो आहे उन जो असूल छा आहे ऐं उन खां पोइ कीअं वेरिएबल जो वैल्यू फाइंड कबो आहे इन्हनि सभिनीनि खे सम्झण खां पोइ हाणे जस्ट असांखे हिकिड़े नंढड़े कॉन्सेप्ट जी ज़रूरत आहे जेको असां उते वञी छॾो कॉन्सेप्ट रखंदासीं उहो कहिड़ो आहे चए थो लीनियर इक्वेशन। ऐं लीनियर इक्वेशन छा आहे जेको असां ख़ासि करे क्लास 6 में पढ़ंदा आहियूं उहो इहो आहे चए थो हिकु लीनियर इक्वेशन उन खे चवंदा आहियूं जंहिंजे अंदरि फ़क़ति हिकु वेरिएबल हुजे ऐं डिग्री हिकु हुजे उनखे असां लीनियर इक्वेशन चवंदा आहियूं। हाणे ॾिसो असां जेका इक्वेशन सिखी आयासीं असां इहा इक्वेशन सिखीसीं उहा कहिड़ी ॾिसो हुनजे वेरिएबल अंदरि हिकु आहे ऐं उन खां पोइ डिग्री बि हिकु अथसि। हाणे तव्हां चवंदो सर डिग्री छा आहे डिग्री उहा हूंदी आहे जेको उन वेरिएबल जे मथां पावर हुजे। अञा तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां अगरि मां तव्हांखे चवां थो x पावर 5 प्लस 6 तव्हां खां पुछां थो हिन जी डिग्री छा आहे हिन जी डिग्री आहे पावर 5 अथसि न यानी डिग्री 5 आहे यानी कंहिं बि हिसाब में जेको पावर हूंदो आहे कंहिं वेरिएबल जे मथां असां हुनखे डिग्री चवंदा आहियूं ॻाल्हि ख़तमु। यानी हिन जी डिग्री 5 आहे हिन जी डिग्री कुझु बि न आहे त हिन जे मथां 1 आहे ऐं असांजी हीअ लीनियर इक्वेशन आहे हीअ इक्वेशन न आहे। असांखे शर्त छा थो चवे हिकु त वेरिएबल हिकु हुजे ऐं उन खां पोइ डिग्री बि हिकु हुजे असां हुनखे लीनियर इक्वेशन चवंदा आहियूं विथ वन वेरिएबल। सो हिन वीडियो जे अंदरि असां सिंपल कॉन्सेप्ट पढ़ियोसीं लीनियर इक्वेशन जो ऐं सिंपल इक्वेशन कीअं सॉल्व कबी आहे। तव्हांजे साम्हूं होमवर्क आहे इनखे हल कंदो एंजॉय कंदो इन क्लास खे वरी मिलंदासीं हिकु नए कॉन्सेप्ट नई क्लास सां गॾु तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।